मनता एवॉर्ड पिटाई पैनल तरफा तालीम खाते में रिटायर थियल उस्ताद असांजो असांजो महबूब अकबर साईं शफी सटो साहब ऐं साईं अब्दुल जब्बार खोसो साहब साईं सिकंदर जतो साहब रिटायर उस्तादनि खे अजरक पारां रहियो आहे ऐं थोरी देरि में मनता एवॉर्ड ॾिना वेंदा। तमामु बहितरीन साईं अब्दुल जब्बार खोसो साहब ज़िले जकंबा जो सदर। लाइव तो हले साईं साईं अब्दुल जब्बार खोसो साहब पेटेल ज़िला जकंबा जो सदर ऐं असांजो ज़िले लाड़काणे जो बादशाह मां हाणे वधीक साईं लाइ छा थो चई सघां साईं साबिक़ा सदर रज़ा अली शाह सां गॾु साईं प्रदीप कुमार साईं सिकंदर जतो साहब साईं अतीक रहमान साहब गढ़ी यासीन जो शहनशाह सदर ऐं यार मुमन साहब ऐं मुंहिंजो प्यारो तरबियत अली जो उस्ताद साईं इमदाद अली बबर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी फतेहपुर स्कूल ऐं लाड़काणे जो महबूब अगवान दिलबर दिलेर अगवान साईं हाजन शाल साहब खे बि इन मनता एवॉर्ड में भलीकार चऊं था। मुझे महबूब दोस्त साईं मेहरबानी खिलड़ो दोस्त साईं अब्दुल असां जेके बि दोस्त पंहिंजे दोस्तनि जे लाइ छोकिरियूं